अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक बेहतरीन अपडेट तव्हांजे नाम कंदासीं ख़ासि करे तकरार ड्रामे जे हवाले सां। मुंहिंजे ख्याल में दोस्तों हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसणु घुरिजे। जे तव्हां वीडियो ही आख़िर ताईं न ॾिसंदव त पोइ दोस्तों तव्हांखे का शइ सम्झ में न ईंदी। ही अपडेट तव्हां खां मिस थी वेंदी। जे ही अपडेट तव्हां खां मिस थी वई दोस्तों, पोइ सम्झो तव्हां शौक़ु ई न रखंदा आहियो शोबे जे हवाले सां। ऐं थी सघे दोस्तों नंढड़ो अर्ज़ु आहे, प्यारो अर्ज़ु आहे, शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब करे छॾियो। असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर करे छॾियो, जीअं असां हर अपडेट जीअं शेयर कयूं तव्हां वटि पहुची वञे ऐं तव्हां वटि जीअं पुॼे ऐं तव्हांखे उहा जानकारी मिली सघे। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करे छॾियां। हाणे जेको आहे जेको बख़्तारो सिस्टम शुरू थियो आहे नवाब खान जो शेर अली सां कंहिं न कंहिं तरीक़े सां त नातो ॻंढिणो हुयो न। हाणे उते वञी पुॻो आहे, तव्हां ॾिठो इहो बख्शल ऐं उन जो पीछो करे उते पुॻा बख़्तारा ऐं ॿनियुनि में घुमे पियो। जॾहिं शेर अली त आमणो सामणो थी वियो आहे। शेर अली खे वार्निंग ॾेई हितां हलियो वेंदो वक़्तु त जेको तूं केसीं ताईं इन खे हिते लिकाईंदे पाण वटि, ऐं इहो जेको आहे हिकु न हिकिड़ी ॿाहिरि निकिरंदो, असां हिनखे मारींदासीं। ऐं शेर अली इन खे अॻे ई धमकी ॾेई छॾींदो, तोखे ज़रूरत ई न आहे, तूं मुंहिंजे अमान में जेको आयल आहे तूं उनखे हथु लाहे सघे। इन खां बहितर त हितां हलियो वञु, न त शेर अली तुंहिंजी मुंडी मरोड़े छॾींदो। अहिड़े हिसाब सां दोस्तों वक़्तु धमकियूं शमकियूं ॾेई फ़िलहालु उतां टरी वेंदो ऐं बख्शल इन वटि हूंदो शेर अली वटि ऐं सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो त असल में छा आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेका बि हाणे नई नई अपडेट असां ॾींदा आहियूं तव्हां वटि ऐं तव्हां उनखे ॾिसंदा आहियो बाक़ाइदा, मां मञा थो, लेकिन तव्हां कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेको स्किप कंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि असांखे हीअ शइ सम्झ में न आई। ईअं न कंदा, कयो वीडियो पूरी ॾिसो।